आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जहिड़ो तुंहिंजो नाम बाज बि ओडियाई मंगा। सभिनी ॾिसंदड़नि पिरी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो, हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। अॼु बि असांजो हिकु मोहतरम फ़नकार ऐं काफ़ी सारियूं उन में ख़ूबियूं आहिनि, काफ़ी कला जा उन में हुनर आहिनि। उन्हनि सभिनी हुनरनि सां गॾु इंशाअल्लाह तव्हां सां कचहरी कंदासीं। ऐं उन खां अॻु आऊं तव्हां दोस्तनि खे अर्ज़ु कंदुमि त जंहिं बि दोस्तनि असांजो चैनल हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अचो त असां पंहिंजे महिमान फ़नकार मोहतरम मुमताज़ अबाई साहिब सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। साईं खां इहो मालूम कंदासीं त साईं खां पुछंदासीं, साईं तव्हां वटि काफ़ी सारा अलाह पाक टैलेंट ॾिना आहिनि, फ़न ॾिना आहिनि, त सभ खां पहिरियां तव्हां जेका शुरूआति कई त कहिड़े फ़न ते तव्हां शुरूआति कई ते महारत हासिलु कई? पहिरियों त मां जसु ॾींदुमि तव्हांखे, तव्हां हे कमु कयो था, तव्हां बहितरीनु कमु कयो था। अलाह तव्हांखे आबाद रखे, सदा सलामत रखे। तव्हां बहितरीनु कमु कयो था, फ़नकारनि खे घुराए तव्हां इंटरव्यू कयो था, इहा वॾी ख़िदमत आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजी मां ॻाल्हि ॿुधाईंदुमि तव्हांखे त मां 1983 में तॾहिं मां आर्टिस्ट हुउसि, यानी त मां ड्राइंग जो जेको माहिर हुउसि। मां तॾहिं पेंटिंग वग़ैरह मां सिखंदो हुउसि ऐं कंदो हुउसि। उन दौर में अयूब गाद हूंदो हुयो, उन सां गॾिजी करे असां कमु कंदा हुआसीं। ऐं मुंहिंजो जेको उस्ताद इमदाद पेंटर जेको हुयो उहो उस्ताद हो उन दौर में। तॾहिं मां जेको आहे त तॾहिं इंटर पास कई हुई ऐं पोइ बाद में जेको आहे 3-4 साल उहो कमु कयो आर्ट जो, माना जंहिंमें जेको आहे डिज़ाइनिंग हुई ऐं पेंटिंग हुई ऐं वाटर कलर हुयो, ॿियो ऑयल पेंट हुई, उन में जेको आहे ॿियो जेको आहे सिनेमा वर्क हुयो। उन खां अलावा जेको ॿिया बि घणा ई कम हुया उन में। मतिलबु त उन दौर में जेका वॾी ज़िंदगी जेका आहे कलरनि सां हली, रंगनि सां हली। उन दौर में जेको आहे वॾो मज़ो हूंदो हुओ रंगनि सां खेॾण वारा। असांजे ज़हन में इहो ई हूंदो हुओ त रंग कीअं हूंदा आहिनि, कुदरत जा शाहकार कलर, उहा ॼाण थी वई। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह आहे, सो आई एम वेरी हैप्पी अबाउट दिस। त उन दौर में जेका रंगनि जी जेका दुनिया में मां घणो हले वियुसि। हलंदे हलंदे पोइ कुझु जेको आहे उन दौर खां अॻु में जेको हुयो दौर, जॾहिं मां 6 पढ़ंदो हुउमि, त 6 क्लास में, तॾहिं मां तरानो ॻाईंदो हुउमि स्कूल में। पोइ तराने ॻाइण में जेको आहे त असांजो जेको ॿियो दोस्त हूंदो हुओ नज़ीर समूह हूंदो हुओ, सो गॾु पढ़ंदो हुओ मूंसां। असां ॿई अक्सर कंहिं जेको आहे सुबुह जो जेको आहे स्कूल में जेको तरानो ॻाईंदा हुआसीं, जंहिं करे हेड मास्टर साहिबु असांखे तमामु घणो प्यारु कंदो हुयो। असांखे जेको आहे त पोइ जेको 2 टे इनाम बि जेका मिलिया। अॻिते हली करे पोइ शौक़ु त अंदरि में हुयो मौसीक़ी जो। मूंखे मौसीक़ी जेका आहे मूं में अंदरि में उहा समायल हुई, छो जो उन दौर में जॾहिं मां 6 पढ़ंदो हुउमि तॾहिं ख़ासि करे उते जेको प्रोग्राम थींदा हुआ हल्का फुल्का, को ड्रामा थींदा हुआ, दोस्त जेके हूंदा ड्रामा कंदा हुआ, उन्हनि सां गॾिजी करे उते जेको आहे मां ॻाईंदो हुउमि हल्को फुल्को। को गानो थियो, को छा थियो। हलंदे हलंदे पोइ जेको आहे दौरु आयो, 88 जो दौरु आयो। उन दौर में मां जेको आहे पोइ पंहिंजी जेको मौसीक़ी स्टार्ट कई। जेको आहे उहो उस्ताद जेको हुयो अनवर अली ख़ान सांगी, उस्ताद ॾेई वियुमि। उस्ताद मुंहिंजी जेका सुठी हेल्प कई इन में। ऐं 3-4 महीननि में जेको आहे त मां बाजो हलाइणु शुरू कयो ऐं कीबोर्ड हलाइणु शुरू कयो। 1999 में तव्हांजी जेका दुआ सां पहिरियों फंक्शन थियो हुयो, जेको आहे जंहिंमें असांजो साईं मंज़ूर साहिबु आयो, मंज़ूर सखीरानी साहिबु आयो हुयो। उते परफॉर्मेंस मां ॾिनी जेका आहे कीबोर्ड जी, यानी मौसीक़ीअ जी। ॾाढी ख़ुशी थी मूंखे। उतां खां वञी पोइ जेको मां शुरू थी जेका आहे ट्रेन मुंहिंजी जेका आहे रेल शुरू थी, पोइ जेको प्रोग्राम स्टार्ट थी आहे जंहिंमें मूंसां तमामु घणा फ़नकार जारे कारे गॾु हूंदा हुया। उहो दौरु हूंदो 90 वारो, 99 दौरु, जंहिंमें उन वक़्तु जेको आहे सरमद सिंधी साहिबु हुयो, उन सां बि वेंदो हुउमि। ॿिया दोस्त घणा हूंदा ऐं तक़रीबन 10-15 साल त असलम तुने सां गुज़ारियो। ॿिया केतिरा फ़नकार हुया, लाड़काणे जा फ़नकार बेहतरीनु जेके दोस्त हुया, सुठा दोस्त हुया। पोइ उन्हनि सां मां घणे क़दुरु जेको आहे मां हली वियुसि प्रोग्राम में, म्यूज़िक में हली वियुसि। पोइ जिन करे मुंहिंजी ज़िंदगी जेका आहे वरी पोइ उतां निकिरी करे
हुन मां निकिरी जेका रंगनि मां निकिरी करे हली वई, जेका मौसीक़ी में हली वई, सुरनि में हली वई पोइ वरी। माशाअल्लाह, तमामु तव्हां ॿुधायो त ड्राइंग खां पोइ तव्हां मौसीक़ी में अची वियो ऐं सुठनि फ़नकारनि सां तव्हां परफॉर्मेंस कई आहे ऐं तव्हां वरी ॿुधायो त कंपोज़ बि तव्हां कुझु धुनियूं कयूं, त तव्हां हिकिड़ी धुन कंपोज़ कई हुई आशिक़ निज़ामुनि सां आहे, असांजे कीबोर्ड ते उहा ॿुधाईंदा असांजे नाज़रीन खे त महिरबानी थींदी। तुझी चोटीअ में गुल, तुझी चोटीअ में गुल, सजे पाड़े में हुल, सजे पाड़े में हुल। तुझी चोटीअ में गुल, तुझी चोटीअ में गुल, सजे पाड़े में हुल, सजे पाड़े में हुल। तुझी चोटीअ में गुल। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल